बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं जूई में हिकिड़ो बादशाह रहंदो हुयो जेको पंहिंजे अकुल ऐं दानाईअ में मशहूरु हो। उन हिकु दफ़े ऐलान कयो त मां हिकिड़ो सुवालु पुछंदुसि ऐं जेको उनजो सही जवाबु ॾींदो त उनखे पंहिंजी मिल्कियत ऐं बादशाहीअ जो अधु ॾींदो, पर जेको ग़लति जवाबु ॾींदो त उनजो सिरु क़लम कयो वेंदो। इलाही जवान लालची, अकुलमंद, बेअकुल पंहिंजा सीस कुसाए विया ऐं सल्तनत में उन ई बादशाह जी कहाणीअ जो चर्चो हो। हिकु ॾींहुं हिकु भंग जो मवाली ज़िंदगीअ मां बेज़ार थी वञी नारो हयईं त मां बादशाह सलामत जे सुवाल जो जवाबु ॾींदुसि। उन ते बादशाह हिकु मख़सूस ॾींहं ते दरबार लॻाए पंहिंजी रइयत, वज़ीरनि ऐं मशीरनि खे घुरायो। मवालीअ खे बादशाह जे साम्हूं विहारियो वियो। वज़ीर बादशाह खे चयो त साईं पुछो सवाल त हिन जो बि कयऊं सिरु क़लम। जंहिं ते बादशाह मवालीअ खे चयो त जेकॾहिं तो ग़लति जवाबु ॾिनो त तुंहिंजो सिरु क़लम कयो वेंदो। मवालीअ चयो त आली पनाह, ग़ुरबत में अॻे ई मुआ पिया आहियूं, तव्हां मूंखां भली सवालु पुछो। बादशाह पंहिंजी निशिस्त सां उथियो ऐं उथी करे हिकिड़ी आङुर मथे कई। मवाली बि उथियो ऐं मवालीअ 2 आङुरियूं मथे कयूं। जंहिं ते बादशाह चयो त बिल्कुलु सही जवाबु ॾिनो अथई। सॼी महलात में नारा लॻी विया, नगारा वॼी विया ऐं ख़ुशीअ मां मवालीअ खे संदसि संगतियुनि कुल्हे ते खणी खयो। पर वज़ीर जे पेट में अची सूरु पियो। सो वञी बादशाह सलामत खां पुछियईं त आली जा, तव्हां मवालीअ खां छा पुछो ऐं हुन छा जवाबु ॾिनो? बादशाह सलामत वराणियो, ए वज़ीर कबीर, मां मवालीअ खे चयो त काइनात जो वाली हिकु अल्लाह आहे। उन ते हिन वराणियो त हा बरोबरु, पर नबी सुहिणो बि गॾु अथसि, तॾहिं हुन 2 आङुरियूं मथे कयूं। वज़ीर हैरान थी वरी मवालीअ वटि वञी उन खां पुछा कयईं त बादशाह सलामत तोखां छा पुछो ऐं तो छा जवाबु ॾिनो? उन ते मवालीअ वराणियो त अदा बादशाह चयो त हिकु अखि कढंदोमांइ। मां बि तकड़ में उथी चयोमांसि मां 2 कढंदोसांइ। वज़ीर हैरान थियो पर ख़ामोश रहियो ऐं मवालीअ खे सल्तनत जो अधु मिली वियो। सियाणनि सच चयो आहे त जे भाॻ ॾे भीड़ो त दाल मां सीरो।